ठेकेदारों के हवाले किया और ग्राउंड के ऊपर जो कोई काम नहीं हुआ। 8 अरब रुपया जो है एक इंश्योरेंस कंपनी के हवाले कर दिया। ना वर्कर को राइट ऑफ एसोसिएशन मिलता है, ना वर्कर को सोशल सिक्योरिटी के राइट मिलते हैं, ना वर्कर को वेलफेयर बोर्ड के राइट मिलते हैं। दोनों इदारों की सीबीए को पता ही नहीं है कि गवर्नमेंट टू गवर्नमेंट क्या है। सिंध जे पोरियतनि जा ख्वाब अॼु बि कंहिंजी लालच जी बाहि में सड़ी रहिया। ही का आम कहाणी नाहे, हीअ आहे उन इदारे जी कहाणी जेको मज़दूरनि जो सहारो बणजण जे लाइ जोड़ियो वियो हो। जी हा, सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड। पर अफ़सोस सहारो बणजण बदिरां उहो पाण ई करप्शन जे दुबण में फासी पियो आहे। सोचो 25 अरब रुपया, जी हा पूरा 25 अरब रुपया, जेका रक़म मज़दूरनि जे ॿारनि जे तालीम सिहत ऐं अझे जे लाइ ख़र्च थियणी हुई, उहा कुझु मख़सूस बासरनि जे खीसनि में वञी चुकी आहे। अहिड़ो इंकिशाफ ट्रेड यूनियन अॻवाननि कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो आहे, जंहिं सिंध हुकूमत जी कारकर्दगीअ ते ऐं शफ़ाफ़ियत वारी दावा ते सवाल उथारे छॾिया आहिनि। ट्रेड यूनियन अॻवाननि नासिर मंसूर, ज़ोरा ख़ान ऐं ॿियनि ॿुधायो त मज़दूरनि जे इंश्योरेंस जे नाले ते 8 अरब रुपया गैर क़ानूनी तौर ते हिकु ख़ानगी कंपनीअ खे मुंतक़िल कया विया। मरमत ऐं सार संभाल जे नाले ते अरबे रुपयनि जा जुड़तू टेंडर जारी कया विया, जॾहिं त ज़मीन ते को बि कमु न थियो आहे। ई बाइक स्कीम जे नाले ते 3 अरब रुपया, जॾहिं त सिलाई मशीनुनि जे ख़रीदारीअ में 70 करोड़ रुपयनि जा शकी ठीका ॾिना विया। 1 अरब रुपयनि जी रक़म मां क्लिफ्टन में हिकु गैर ज़रूरी ऑफिस ख़रीद कई वई, जंहिंजो कब्ज़ो बि अॼु ताईं बोर्ड खे न मिली सघियो आहे। मज़दूर अॻवान नासिर मंसूर जो चवणु आहे त जेकॾहिं उहे पैसा करप्शन जे वर न चढ़नि हा त मुस्तहक मज़दूरनि जे लाइ हज़ारे नवां फ्लैट्स ठही पिए सघिया। ज़ोरा ख़ान इंकिशाफ़ कयो त डिजिटलाइज़ेशन जे नाले ते 45 करोड़ रुपया जारी थिया, पर इदारो अॼु बि पुराणे फाइल सिस्टम ते हलायो पियो वञे। नाज़रीन, ही रुगो मालियाती करप्शन नाहे, पर ही पोरियत दुश्मन अमल आहे। वर्कर्स वेलफेयर बोर्ड खे मज़दूरनि जो भरझलो थियणु घुरिजे, उन्हनि जी वेलफेयर ऐं उन्हनि जी भलाई जे लाइ कमु करणु घुरिजे, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त उहो भलाईअ वारो इदारो या नाम निहाद भलाईअ वारो इदारो अॼु कुझु माण्हुनि जे हथां मफ़लूज हुअल आहे। अॻूणी इंतिज़ामिया ते लॻल इल्ज़ाम साबित कनि था त मज़दूरनि जे हक़नि ते धाड़ो हणंदे इदारे में कहिड़े नमूने फुरलट थींदी रही आहे। ट्रेड यूनियन अॻवान सिधो सौ पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुदाख़लत ऐं जांच जो मुतालबो कयो आहे। संदन घुर आहे त अॻूणी इंतिज़ामिया जो एहतिसाब कयो वञे ऐं लुटियल 25 अरब रुपया वापसि कराया वञनि ऐं मज़दूरनि जी भलाईअ ते ख़र्च कया वञनि। जॾहिं मज़दूरनि जी भलाईअ लाइ क़ाइमु कयल सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड खे सियासी मुदाख़लत खां पाक कबो, तॾहिं ई इदारो शफ़ाफ़ बणिजी सघे थो। ॾिसणो पवंदो त हिन एॾे वॾे धाड़े ते ख़ामोशी अख़्तियार कई वञे थी या का जांच बि शुरू थिए थी, छाकाणि त पोरियत तबिको रुगो जवाब या जांच न पर इंसाफ़ बि घुरे थो।